मेयर रिपोर्ट फरमान चन्ना नेशनल पार्टी बलूचिस्तान जे मरकजी डिप्टी सेक्रेटरी जनरल वाहिद रहीम बलोच म्यूनिसिपल कारपोरेशन हुब जे काउंसलर रसूल बख्श मेंगल हज़ूर बख्श ऐं ॿिए नेशनल प्रेस क्लब मेहर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त रियासत मुस्लिम क़ौमनि जे हक़नि ते क़ाबिज़ थियणु चाहे थी। बलूचिस्तान जे मैदनी वसीलनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। पाकिस्तान में इंसानी हक़नि जे बदतरीन पामाली थी रही आहे। मुल्क में लखे माण्हू बेरोज़गार आहिनि। बेरोज़गारी सबबि माण्हू ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। मीडिया खां आज़ादी खसी वई आहे। उन्हनि चयो त सिंध हिकु तारीख़ी ख़ितो आहे। हज़ारे साल तारीख़ रखंदड़ सिंध खे टोड़ण जी साज़िश कई पई वञे, जंहिंजी मज़म्मत कजे थी। क़ौमनि जे तारीख़ी वहदत ते वार थियो त मुल्क अंदरि मज़ामती तहरीक शुरू थी वेंदी। हुननि चयो त मुल्क में जमूद जे नाले ते मार्शल हली रही आहे, जंहिं सबबि मुल्क जी सलामती ख़तरे में आहे। होॾां बलोच अॻुवाणनि मेहर पहुची नाले वारे अदीब लेखक जोहर पिरोही जे लाॾाणी ते संदसि वाटसन सरमद पिरोही ऐं ॿियनि सां ताज़ियत कई। चयो त जोहर पिरोही जे अदबी पोरियो ऐं किरदार खे साराहींदे चयो त जोहर पिरोही सिंध ऐं बलूचिस्तान जे अदीबनि खे गॾींदड़ में शामिल हुयो। हुन लतीफ़ जी रिसाले जे ब्राहवी में तर्जुमो कयो ऐं अदब में शानदार वाधारो कंदे केतिरा ई किताब लिखिया। ॿिए तरफ़ बलोच अॻुवाणी नेशनल पार्टी बलूचिस्तान जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी जनरल वाहिद रहीम बलोच म्यूनिसिपल कारपोरेशन हुब जे काउंसलर रसूल बख्श बेंगल हज़ूर बख्श ऐं ॿिए नेशनल प्रेस क्लब मेहर जे जनरल सेक्रेटरी अब्दुल रहमान कमरानी सां वाले साहिब जे लाॾाणी ते ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो। जिते बलोच अॻुवाणनि डिप्टी प्रोसिक्यूटर जनरल एडवोकेट मोहम्मद अली नूनारी जे टे जी ख़ुशीअ में पिणु शरीक थिया।